أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم رب اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي तव्हांजो खुश आमदेद आहे क़ुरान यूनिवर्स ते असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद सलाम मोकिलूं था अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद व बारिक वसल्लम। क़ुरान यूनिवर्स जो मक़सदु आहे कि क़ुरान जो आसान तर्जुमो जेको आहे उहो माण्हुनि ताईं पुॼायो वञे ऐं उन्हनि खे सम्झायो वञे ऐं उन जी बेसिस ते सभिनीनि खे इस्लाम जी तरफ़ आंदो वञे। तव्हां ॾिसो था त इस्लाम में केतिरा फ़िरका आहिनि, कई फ़िरका आहिनि। इन्हनि फ़िरकनि जी वजह इहा आहे कि असां क़ुरान सां डायरेक्ट असांजो जेको आहे उहो को तालुक़ु कोन्हे को, ऐं असां क़ुरान खे जेको आहे उहो ॿियनि माण्हुनि जे तवसुत सां सम्झूं था। एतिरे हद ताईं जो क़ुरान खे खोले पढ़णु ऐं हुनखे सम्झण जी का कोशिश वॾे पैमाने ते नथी थिए। क़ुरान जी असां क़ुरान ख़ानियूं करूं था, क़ुरान जे पढ़ण जी महफ़िलूं करूं था, सूरह यासीन जी गैदरिंग्स कंदा आहिनि कुझु माण्हू, कुझु ॿियनि मुख़्तलिफ़ सूराज़ खे खणी वेही रहंदा आहिनि कि हिन सां बीमारी जो इलाजु थींदो, हिन सां जेको आहे कंहिं ॿिए क़िस्म जो फ़ाइदो थींदो, कारोबार में बरकत थींदी या ज़िंदगी में इज़ाफ़ो थींदो। इन्हनि ॻाल्हियुनि जे करे असां क़ुरान खे बिल्कुलु ई माना जे बग़ैर सम्झे बग़ैर पढ़ूं था। ऐं क़ुरान जो मक़सदु इहो कोन हो कि ईअं अची करे तव्हांजूं बीमारियुनि खे साफ़ करे। क़ुरान खे जेको आहे, क़ुरान जो हिकिड़ो नालो आहे अशिफ़ा। अशिफ़ा जो मतिलबु जेका उहा शइ जेको तव्हांखे शिफ़ा ॾिए कंहिं बि बीमारियुनि सां। हीउ दिलि जी बीमारियुनि खे साफ़ करण जे लाइ आयो आहे ऐं जिस्मानी बीमारियुनि ते बि हिन जी आयात जो जेको आहे, आयतुनि जो जेको आहे असरु आहे, इन में को शक कोन्हे। लेकिन सभिनीनि सां वॾो मक़सदु क़ुरान जो आहे कि क़ुरान खे सम्झिजे। क़ुरान खे सम्झण सां जेको आहे दिलि जी बीमारियूं वञनि थियूं ऐं माण्हू सम्झे थो कि कूड़ ॻाल्हाइण किनी ॻाल्हि आहे, परपुट कंहिंजे ॻाल्हाइण किनी ॻाल्हि आहे, जेको आहे बेईमानी करणु किनी ॻाल्हि आहे। इहे सभु जेके रूल्स आहिनि, जेके सुठी सोसाइटी जे लाइ ज़रूरी आहिनि, जेके सुठी हिकिड़ी क़ौम जे लाइ ज़रूरी आहिनि, उहे क़ुरान जे पढ़ण सां अचनि थियूं। सो तंहिंजे करे असां इहो प्रोग्राम शुरू कयो आहे कि क़ुरान खे आसान तरीक़े सां सम्झायूं ताकी असांजा सिंध जा जेके ॻोठनि जा रहवासी आहिनि सॼो ॾींहुं टिकटॉकनि में ऐं फेसबुकनि में ऐं पंहिंजो इन्हनि सोशल मीडिया ते जेको आहे, व्हाट्सएपनि ते जेको आहे, कलाकनि जा कलाक फ़िज़ूलियात जे पुठियां गुज़ारे था छॾनि, जंहिंमां न त उन्हनि जी ज़ात खे को फ़ाइदो थिए थो, न त उन्हनि जे ॻोठ खे को फ़ाइदो थिए थो, न को मस्जिद खे को फ़ाइदो, न को उन्हनि जी फैमिली खे को फ़ाइदो, न ॿारनि। हिकिड़ी बेमक़सद वक़्त खे जेको आहे तबाह करण जो जेको आहे टूल ठही वियो आहे। त असां सोचियो कि कुझु अहिड़ी शयूं ॾिनियूं वञनि इंसाननि खे कि जिन्हनि जे ॿुधण सां या जिन्हनि जे सम्झण सां उन्हनि खे को फ़ाइदो थी सघे, उन्हनि जे ॿारनि खे को फ़ाइदो थी सघे, उन्हनि जे ॻोठ खे को फ़ाइदो थी सघे, उन्हनि जी कम्यूनिटीज़ खे को फ़ाइदो थिए, को उन्हनि जे अंदरि जज़्बो अचे सुठा कमु करण जो, को उन्हनि जे अंदरि जज़्बो अचे इल्मु हासिलु करण जो, को उन्हनि जे अंदरि जज़्बो अचे कि का कोशिशि कजे, को शइ ठाहिजे, को मुफ़ीद इंसानियत जी का ख़िदमत कजे। इहे ॻाल्हियूं जेको आहे क़ुरान सेखारे थो ऐं क़ुरान सम्झाए थो। इंसान जी जेका आहे फलाह जेको आहे उहा क़ुरान जे अंदरि लिकियलु आहे ऐं क़ुरान जे अंदरि इहे सभु ॻाल्हियूं मौजूदु आहिनि। अॼु असां इनशाला सूरह फातिहा असां अॻे करे चुका आहियूं। अॻे वारी वीडियोज़ में असां सूरह फातिहा बि ॿुधाए चुका आहियूं ऐं क़ुरान जो कुझु थोरो सो इंट्रोडक्शन बि ॾेई चुको आहियां। मुंहिंजो नालो कामरान शेख आहे, ऐं क़ुरान जो स्टूडेंट आहियां, क़ुरान जो तालिब इल्मु आहियां ऐं क़ुरान सां मुंहिंजो गहरो हिकिड़ो तालुक़ु रहियो आहे। पुठियनि 10 सालनि में मूं हिन सां चङो वक़्तु गुज़ारियो आहे हिन किताब सां, ऐं आउं चाहियां थो कि जेको मूं सिखियो आहे ऐं जेको मूं सम्झो आहे ऐं ॿियनि ताईं हिन ॻाल्हि खे पुॼायां। त मुंहिंजी इहा कोशिशि आहे, अलाह जी मदद जे बग़ैर का कोशिशि जेका आहे उहा कामयाबु नथी थी सघे। त अलाह साईं सां दुआ थो करां कि अलाह मुंहिंजी मदद करे कि आउं इन क़ुरान जो जेको हिन जो पैगाम आहे उहो सभिनीनि ताईं पुॼाए सघां ऐं उहे जेके आहिनि हिन खे सम्झी सघनि। ॻोठनि में, ॿाहिराड़ियुनि में जिथे अंग्रेज़ी सां हुननि जो घणो तालुक़ु कोन्हे या उर्दू ज़बान सां हू एतिरा कंफर्टेबल कोन्हनि, त उन्हनि जे लाइ मूं जेको आहे सोचियो कि इहो सिंधी में क़ुरान जो पूरो तर्जुमो कयो वञे। जीअं त मूं चयो कि सूरह फातिहा जो असां अॻे करे चुका आहियूं। अॼु असां इनशाला सूरह बक़रा शुरू कंदासीं। सूरह बक़रा जेका आहे उहा क़ुरान जी 2 नंबर जी सूरा आहे, 2 नंबर जो चैप्टर आहे ऐं हिन सूरा में जेको आहे 286 आयतूं आहिनि, 286 आयतूं आहिनि।
ज़रे घटि क़ुर जा सभु सब्जेक्ट जेके अॻियां हली असां बाक़ी क़ुर में पढ़ंदासीं उहे सभु सब्जेक्ट थोरे बुनियाद ते हिन में उन जे बारे में ॻाल्हायो वियो आहे। क़ुर जे बारे जेके बि मुख़्तलिफ़ पहलू आहिनि उन्हनि ते कुझु न कुझु रोशनी हिन सूरा में विधी वई आहे। त अगरि ही सूरा माण्हू सुठी तरीक़े सां पढ़ी वठे ऐं सम्झी वठे त बाक़ी क़ुर पढ़णु ॾाढो आसान थी वेंदो ऐं अॻियां हली जेके क़ुर में जेके सब्जेक्ट्स ईंदा उहे सम्झण बि ॾाढा सवला थी वेंदा, छो त असां हुन जे बारे में कुझु न कुझु हिते पढ़ी चुका हूंदासीं। ही सूरा जेका आहे इहा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 12-13 साल जेको आहे मके में पंहिंजी कोशिशूं करे ऐं दीन खे फैलाइण जो कमु करे आख़िर में इहा कंडीशन अची वई जेके उन्हनि जा पंहिंजा माण्हू हुआ जिथे जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण रहण वारा हुआ, उहो उन्हनि खे छॾिणो पियो अलाह जे हुकुम सां ऐं पंहिंजी जेको आहे हिजरत करणी पई मदीने ॾांहुं। ऐं मदीने में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आए ऐं रुगो 2 साल थिया आहिनि ऐं इहा जेका आहे सूरे बकरा जेका लहे पई। 60% क़ुर जो ज़रे घटि 60 खां बि मथे 60% जे क़रीब जेको आहे क़ुर ऑलरेडी पहिरीं सां ई अची चुको आहे। मके में क़ुर नाज़िल थी चुको आहे, 60% थी चुको आहे। हाणे असां जेके सूराऊं पढ़ंदासीं उहे मदीने में, त ॾिठो वञे त इहे सूरा उसूलन ॾिठो वञे त इहे किताब जे आख़िर में हुजणु घुरिजनि, छो त इहे अलाह साईं पोइ लाथियूं। लेकिन अलाह साईं जी का हिकमत आहे हिन ॻाल्हि में कि अलाह साईं इन्हनि सूरास खे इहे जेके आहिनि सूर बकरा आहे, आल इमरान आहे, सूर निसा आहे, सूर अल माइदा आहे, हिननि खे अलाह साईं शुरू में रखण जो डिसाइड कयो। ऐं हिकिड़ी सूरत छॾे वरी जेको सूर अनफाल आहे उहा बि जेका आहे उहा बि मदनी सूर आहे। त इन्हनि सूरतनि खे अलाह साईं छाजे करे रखियो शुरू में, असां हिन ते बि रोशनी विझंदासीं कि छा लॻे थो त छा वजह आहे जो अलाह साईं इन्हनि सूरास खे असांजे लाइ क़ुर में शुरू में रखियो। जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने आया आहिनि त हुननि जो वधीकतर वास्तो जेको आहे अहले किताब सां रहियो आहे। अहले किताब केरु आहिनि? इहे यहूदी आहिनि, उन्हनि खे अलाह साईं अॻे किताब ॾेई चुको आहे मूसा अलैहिस्सलाम जे ज़रिए। ऐं ॿियो इहे जेके आहिनि जिन्हनि खे असां क्रिश्चन चऊं था, इन्हनि खे नसारा चऊं था, इहे बि उन इलाइक़े में थोरा घणा आहिनि, पर घणो करे जेके आहिनि हिते यहूदी रहनि था। इन यहूदियुनि खे अलॻि अलाह साईं किताब ॾेई चुको आहे जेका मूसा अलैहिस्सलाम जे ज़रिए पहुती हुई इन्हनि ताईं। त हाणे इहे जेके आहिनि इहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालफ़त रुगो इन वजह सां करे रहिया आहिनि कि हू नबी जो त इंतज़ारु कया पिया कि हिकिड़ो नबी अचिणो आहे आख़िर में जेको हिननि खे अची करे इहे सभु ॻाल्हियूं सेखारींदो ऐं सम्झाईंदो, पर हुननि खे इन ॻाल्हि खे क़बूल करण लाइ तयारु कोन हुआ कि इहो नबी जेको आहे उहो हुननि जे ब्लड लाइन मां कोन हूंदो, उन्हनि जे कबीले मां कोन हूंदो। सो इब्राहिम अलैहिस्सलाम जा 2 पुट हुआ, हिकिड़ो इसहाक अलैहिस्सलाम ऐं हिकिड़ो इस्माइल अलैहिस्सलाम। इसहाक अलैहिस्सलाम जी जेका आहे जेका हली आहे औलादूं जेके हलियूं आहिनि, नबूवत हमेशह उन्हनि में रही आहे वेंदे ताईं जो आख़िर में जॾहिं वक़्तु आयो आहे आख़िरी नबी चूंडण जो, त अलाह साईं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी नसल मां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे 3000 सालनि ज़रे घटि 3000 सालनि खां पोइ चूंडियो। इन्हनि 3000 सालनि ताईं मुख़्तलिफ़ नबी आया, दाऊद अलैहिस्सलाम, सुलेमान अलैहिस्सलाम, ज़करिया अलैहिस्सलाम, यहया अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, ये जेके बि आया ये इसहाक अलैहिस्सलाम जी औलादनि मां आया। इस्माइल अलैहिस्सलाम जी औलादनि मां केर बि कंहिंखे नबूवत कोन मिली वेंदे ताईं जॾहिं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वक़्तु आयो। मके में अलाह साईं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबूवत जो अलम बरदार ठाहियो ऐं उनखे इन किताब सां नवाज़ी जेको क़ुर आहे। इन सॼे किसे में जेको आहे अलाह साईं जेको आहे असां ते रहम करे कि असां इहा किताब सम्झी सघूं मुनासिब सही तरीक़े सां। सूर बकरा जेका आहे उहा मूं चयो त ॿियो साल हले पियो मदीने जो, उन में नाज़िल थी आहे ऐं इन में कहिड़ियूं ॻाल्हियूं हलनि पियूं। इन में सूर बकरा जे वक़्तु नाज़िल थिए पई त इन वक़्तु बदर जी लड़ाई जेका आहे उहा 2 साल में थी आहे, मदीने अचण जे 2 साल में। त इहे हिननि खे चवंदा आहियूं हिजरी ईयर्स, हिजरी जो साल आहे। त ॿियो हिजरी जो साल आहे जंहिंमें अची करे बदर जी लड़ाई थी आहे, जंहिंमें मुसलमाननि खे हिकिड़ी वॾी कामयाबी सां अलाह साईं नवाज़ियो ऐं 70 जेके आहिनि काफ़िर हुन में मारिया विया, वॾे नालनि वारा उहे मारिया विया ऐं मुसलमाननि जी हिकिड़ो रोब वेही रहियो उन इलाइक़े में। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको कमु हो दीन फैलाइण जो, उनखे ताक़त मिली ऐं उनखे स्ट्रेंथ मिली ऐं उनखे उनजो जेको आहे फैलाव वधणु लॻो। ऐं इहो सम्झियो वियो कि मुसलमान जेका आहिनि हिकिड़ी अहिड़ी मुनज़म क़ौम ठही वई आहे
जंहिंसां जेको आहे लड़ाई करण जे लाइ का सवली ॻाल्हि कान्हे का। ऐं ॿियूं बि कई शयूं आहिनि सूर बकरा जे बारे में। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन खे रोशनी करार चयो आहे। इन जे लाइ चयो आहे की इहो जेको घर में पढ़ंदो आहे उन घर में जेको आहे जिन ऐं शैतान ऐं इहे जेके स्पिरिट्स आहिनि, जेके किनियूं रूह आहिनि, इहे कोन ईंदियूं। इन जी इहे तासीरूं ॿुधाई वयूं आहिनि। पर हिन जी वधि में वधि तासीर आहे जेका तव्हांजे दिलि ते थींदी, ऐं तव्हांजे दिलि ते उन सूरत में थींदी की तव्हां जॾहिं हिन खे पढ़ंदा ऐं हिन खे सम्झण जी पूरी कोशिशि कंदा। इंशाअल्लाह आऊं पंहिंजी बि मदद कंदुसि, तव्हांजी बि मदद कंदुसि। तव्हां बि दुआ कयो। जेको कुझु सुठो हिन कम मां निकिरंदो उहो सभु अलाह जी तरफ़ां हूंदो, ऐं अगरि का ग़लती ईंदी त उहा उनजी ज़िमेदारी मुंहिंजी आहे। मुंहिंजी का ग़लती ॾिसो त महिरबानी करे असांखे जेको आहे राब्तो कयो ऐं असांखे कंहिं तरीक़े सां इहो इंफॉर्म कयो। अचो हाणे शुरू करूं था अलाह साईं जो नालो वठी करे सूरा, ऐं इन जे बारे में विच में पाण ॿियूं ॻाल्हियूं बि इन सूरा जे बारे में कंदा हलंदासीं। अलिफ लाम मीम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम मीम। हाणे 3 हर्फ़नि सां हिन खे शुरू कयो वियो आहे, अलिफ लाम मीम। हिन खे अलम कोन पढ़ियो वेंदो, हिन खे अलॻि अलॻि जेको आहे हर्फ़ करे पढ़ियो वेंदो। ऐं इन जी माना जेको आहे किथे बि असांखे का हिन जी ख़बर कोन्हे की हिन जी माना छा आहे। अहिड़ा हर्फ़ मुक़त्तात ॿिनि सूरतनि जी शुरूआति में बि ईंदा। ही अचनि हमेशह सूर जे शुरू में था अचनि, विच में नथा अचनि। कॾहिं कंहिं विच में सूर जे तव्हांखे इन तरीक़े जो लफ़्ज़ अखर कोन मिलंदो। इन्हनि खे हर्फ़ मुक़त्तात हिन करे चइजे थो की ही क़ता आहिनि, ही कटियल आहिनि, ॿिए के लफ़्ज़ सां ही कटियल आहिनि। हिन जो को ताल्लुक़ कोन्हे के लफ़्ज़ सां। ही अलिफ अलॻि आहे, लाम अलॻि आहे, मीम अलॻि आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चवणु आहे त जेको क़ुर खे पढ़े थो उनखे हिकिड़े हर्फ़ जो 10 नेकियुनि जो सवाबु मिले थो। त रुगो असां अलिफ लाम मीम ऐं शुरू कयो आहे त असांखे 30 नेकियूं जेको आहे अलाह जे तरफ़ां जेको आहे इंशाअल्लाह मिली वेंदियूं। हाणे शुरू था करूं। ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون ذلك الكتاب لا ريب فيه هدى للمتقين। अलाह चए थो इहा किताब आहे, ज़ालिकल किताब, इहा किताब अहिड़ी आहे, क़ुर जे बारे में पियो ॻाल्हाए। ला रेब फी, ला रेब चइबो आहे कि शक के या के जेको आहे को तव्हांखे हिन में जेको आहे को शक हुजे या तव्हांखे हिन में का पक न हुजे ॻाल्हि जी कि हिन ॻाल्हि में हिन क़ुर में कुझु अहिड़ी शइ बि थी सघे थी जेका न यकीन करा। त अलाह चए थो ॾिसो हिन किताब में ही प्योर किताब आहे, प्योर मूं वटि आयल किताब आहे। ऐं हिन किताब ज़ालिकल किताब ला रेब फी, हिन में कंहिं क़िस्म जो को शक इन जे अंदरि कोन्हे। हुदल लिल मुत्तकीन, हिन जे अंदरि हिदायत आहे उन्हनि जे लाइ जेके अलाह साईं जो तक़वा रखनि था, जेके अलाह साईं जो ख़ौफ़ रखनि था दिलि में, अलाह साईं जी सोच रखनि था दिलि में, अलाह साईं खे जेको आहे राज़ी करण जे लाइ आहिनि जेको आहे कोशिशूं कनि था, इहे माण्हू मुत्तकी आहिनि। त हिन मां जेका हिदायत मिलंदी उहा कंहिंखे मिलंदी? उन्हनि खे मिलंदी जिन्हनि जे दिलनि में तक़वा हूंदो। हुदल लिल मुत्तकीन, अलाह साईं असांखे उन्हनि मां करे जेके तक़वा वारा आहियूं ताकी असांखे हीअ किताब सम्झ में अचे ऐं इन सां असां हिदायत हासिल करे सघूं। आमीन या रब्बिल आलमीन। الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون। जेके इहे हुननि माण्हुनि जे लाइ आहिनि जेके ईमान रखनि था ग़ैब ते। ग़ैब जी छा माना आहे? ग़ैब जी माना इहा आहे कि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची चयो कि हिकिड़ो रब आहे, तव्हां हुन जी इबादत कंदा, रुगो हुन सां घुरंदा, जेका शइ तव्हां जो को बि ताल्लुक़ हूंदो तव्हांजो हिन हिकु रब सां ताल्लुक़ हूंदो। त अलाह साईं चयो, पर अलाह साईं सां कॾहिं मिलायो कोन, ॾेखारियो कोन, मतिलबु असां वटि का वीडियो कोन्हे को फोटो कोन्हे का ॻाल्हि कान्हे का। इहो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो ॾिसो हीउ ग़ैब जो मामिलो आहे, अलाह ते यकीन रखो, हू हलाए थो ग़ैब मां पंहिंजा सॼा मामलात हलाए थो, पाणखे ॾेखारणु कोन थो चाहे। त दुनिया जेका आहे दारुल इम्तिहान आहे, इहा इम्तिहान जो हिकिड़ो जी जॻह आहे। हिते तव्हांखे दिमाग़ हलाइणो आहे ऐं जेके शयूं अलाह साईं अॻियां ॿुधाईंदो उन सां असांखे हिसाबु हणणो आहे कि इहे शयूं पाण पियूं हलनि या केरु हिन खे हलाए पियो। इहो ॾींहं जो अचणु, इहो राति जो अचणु, इहो राति जो वञणु, ॾींहं जो अचणु, इहे समुंड जी छोलियुनि खे अचणु, समुंड में जेके कश्तियूं हलनि थियूं इन्हनि जो हलणु,
इहे दरियाहनि जा वाह जेके इहे थधियूं हवाऊं ऐं गरम हवाऊं ऐं वणनि में जेको आहे कॾहिं ख़िज़ा त कॾहिं बहार त कॾहिं फ्रूट त कॾहिं कुझु न, कंहिं वण में कंडो त कंहिं वण में जेको आहे सूफ़ एप्पल, इन टाइप जी शयूं, इहे तव्हां सम्झो था कि इहे पाणी पाण पियो थिए, इहे बकरा, इहे दुंबा, इहे उठ, इहे हाथी, इहे जेके जानवर हिते हली रहिया आहिनि, इहे सभु कुझु पाण पियो थिए या इन जो ठाहिण वारो या हलाइण वारो को हिकिड़ो हूंदो। हाणे इहो फ़ैसिलो जेको आहे असांखे करिणो आहे ऐं उन फ़ैसिले करण जे लाइ असांखे जेको आहे क़ुर जेको आहे उहो असांजी मदद करे थो। इहे अलाह साईं चए थो इहे उहे माण्हू आहिनि, असां चयो माण्हू जेके तक़वा वारा हूंदा उन्हनि जे दिलि में ही क़ुर वेंदो ऐं उन्हनि खे हिदायत ॾींदो। हाणे इहे कहिड़ा माण्हू आहिनि? इहे ईमान रखनि था अलाह साईं जे ग़ैब ते, के अलाह साईं ग़ैब में आहे, उहे युक़ीमून सलात, ऐं हीअ जेके आहिनि क़ाइमु कनि था सलात, न रुॻो पढ़नि था पर क़ाइमु कनि था। क़ाइमु पंहिंजे ॿारनि खे चवनि था, पंहिंजी ज़ाल खे चवनि था, पंहिंजे भाउ भेणनि खे चवनि था, मस्जिदनि में गॾु थियनि था, क़ाइमु कनि था। हिकिड़ी शइ खे क़ाइमु करण जो मतिलबु आहे केरु माण्हू आहे चांहि जी का मांडड़ी खोले थो, उहो रोज़ उन में चांहि ठाहे थो, माण्हुनि खे चए थो अचो आउं बहितरीनु चांहि थो ठाहियां, मूं वटि सुठा बिस्किट आहिनि, इन खे थियो त हू पंहिंजो बिज़नेस जेको आहे, पंहिंजो जेको कारोबार आहे, इन खे स्टैब्लिश पियो करे, इन खे क़ाइमु पियो करे, इन खे मज़बूत पियो करे कि इहो हली सघे। इन तरीक़े सां अलाह साईं चयो कि निमाज़ खे बि जेको आहे इहे माण्हू अहिड़ा आहिनि जेके न रुॻो पाण इबादत कनि था बल्कि ही क़ाइमु था कनि, क़ाइमु था कनि, ऐं अलाह साईं असांखे उन्हनि मां करे जेके सलात खे निमाज़ खे क़ाइमु था कनि। मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, ऐं जेको कुझु असां हिननि खे ॾिनो आहे, हिननि माण्हुनि खे, इहे जेके नेक माण्हू आहिनि जेके क़ाइमु कनि था सलात खे ऐं जेको आहे कोशिशूं कनि था, ईमान रखनि था ग़ैब ते, हिननि माण्हुनि खे असां जेको कुझु बि रिस्क ॾिनो आहे, जेको बि रिस्क असां वटि अचे थो अलाह जी तरफ़ां अचे थो, घटि वधीक जेको बि अचे थो अलाह वटां अचे थो। त इन्हनि माण्हुनि लाइ अलाह साईं चए थो कि इहे अहिड़ा माण्हू आहिनि जेको आउं हिननि खे ॾियां थो, हुन मां कढे कुझु ग़रीबनि खे बि ॾियनि था, कुझु मिसकीननि खे बि ॾियनि था, कुझु पंहिंजे माइटनि खे बि ॾियनि था, कुझु ॿियनि जो बि ख़्यालु रखनि था। रुॻो ईअं न कि जेको ॾिनो आहे सभु खाए करे पाणी हथ धोए वेही रहिया, न, इहे अहिड़ा कोन्हनि, ॿिए खे बि मानी खाराइनि था, ॿिए खे बि जेको आहे का नेकी नंढे दर्जे में या वॾे दर्जे में ही कनि था। इहे उहे माण्हू आहिनि والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون। वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िला इलैक, ऐं अलाह साईं चए थो कि इहे उहे आहिनि जिन्हनि खे ईमान आहे जेको तो ते लाथो वियो, ओ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको तव्हां ते लाथो वियो उन ते इन्हनि खे जेको आहे इन ॻाल्हि ते ईमान आहे। छा लाथो वियो? अलाह साईं त क़ुर जी किताब लाथी वई, क़ुर जूं आयात लाथियूं वयूं, त इन्हनि खे जेको आहे मञणु जेको आहे, त अलाह साईं ॿुधाए पियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, ॾिसो इहे उहे माण्हू आहिनि जेके ईमान रखनि था जेको तो ते असां जेके किताब लाहियूं पिया ऐं जंहिंजे तो वटि इहे क़ुर जूं आयतूं पहुचनि पियूं, इहे हुननि ते यकीन रखनि। वमा उनज़िला मिन क़ब्लिक, ऐं इहे हुननि ते बि यकीन रखनि था जेके तव्हां सां पहिरीं किताबूं लथियूं आहिनि। क़ुर सां पहिरीं किताबूं कहिड़ियूं लथियूं आहिनि? तौरा लथी आहे, इंजील लथी आहे, ज़बूर लथी आहे, इहे मुख़्तलिफ़ वक़्तनि में लथियूं। असां सभिनीनि किताबनि जो इक़रार कयूं था, पर असां सम्झूं था कि उहे ओरिजिनल किताब जेके आहिनि हाणे दुनिया में मौजूदु कोन्हनि। हाणे जेके दुनिया में किताबूं मौजूदु आहिनि तौरा जे नाले में या इंजील जे नाले में या पंहिंजो ज़बूर जे नाले में, किताबनि जा नाला आहिनि, इन्हनि नालनि में जेके किताबूं मौजूदु आहिनि इन्हनि खे माण्हुनि जा हथ लॻल आहिनि ऐं माण्हुनि जेको आहे हिननि किताबनि खे में फेर घेर करे छॾियो आहे, फेराए छॾियो आहे। इहे किताबूं हाणे असल किताब कोन रहियूं आहिनि। सो अलाह साईं चए थो वल्लज़ीन युमिनून बिमा उनज़िला इलैक, त अलाह साईं चए पियो कि इहे जेको कुझु बि तव्हां ते लाथो थो वञे उन ते ईमान था रखनि ऐं उन ते बि ईमान था रखनि जेके पहिरीं लाथियूं। वबिल आख़िरति हुम युक़िनून, ऐं हिननि खे जेको आहे आख़िरत जो यकीन आहे, हिननि खे ख़बर आहे कि मौत खां पोइ जेको आहे असांखे उथारियो वेंदो, असां सां हिसाब किताब वरितो वेंदो, सुठा कमु कया हूंदा त असांखे सुठी जाइ ते मोकिलियो वेंदो, अगरि असां किना कमु कया हूंदा त उन जो ठिकाणो बि किनो ई हूंदो। त हिननि खे जेको आहे हिन ॻाल्हि जो यकीन आहे आख़िरत ते। आख़िरत ते यकीन जेको आहे उहो दीन जी हिकिड़ी अहम पिलर आहे। इहो हिकिड़ी शइ अहिड़ी आहे जेका बिल्कुलु अलाह साईं असां ते फ़र्ज़ु रखी आहे कि असांखे आख़िरत ते मञणो ई मञणो आहे। जेको आख़िरत ते कोन मञंदो त हुनजो ईमान जेको आहे उहो मुकमल कोन थींदो। أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون। उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम, अलाह चए थो इहे आहिनि उहे माण्हू जेके अलाह साईं जी तरफ़ां हिदायत ते आहिनि। हिदायत ते जेको आहे इंसानु पाण कोन थो हली सघे, अलाह साईं सां दुआ करण खां पोइ ई हली सघे थो।
अलाह जी मदद हासिल थींदी त इंसान हिदायत ते हली सघे थो। अलाह जी मदद अगरि कोन अप्रूव थी त इंसान हिदायत ते नथो रहे। तो अलाह चए थो उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम, इहे आहिनि उन ते हिदायत वारे रस्ते ते आहिनि उन्हनि जी रब जी तरफ़ां। वलाइका हुमुल मुफ़्लिहून, ऐं इहे ई आहिनि जेके कामयाब आहिनि। इहे ई आहिनि मुफ़्लिहून जो मतिलबु फलाह मां निकितो आहे। फलाह असां अज़ान में बि चवंदा आहियूं हय्या अल सलाह हय्या अल फलाह, अचो सलात ॾांहुं अचो, अचो निमाज़ ॾांहुं अचो ऐं अचो अचो इन फलाह ॾांहुं इन कामयाबी ॾांहुं अचो। त अलाह साईं चए थो इहे आहिनि हुमुल मुफ़्लिहून रब्बिहिम वलाइका हुमुल मुफ़्लिहून। इहा थी आयत नंबर 5 सूरह बकरा जी। إن الذين كفروا سواء عليهم أأنذرتهم أم لم تنذرهم لا يؤمنون। आयत नंबर 6 में अलाह साईं चए थो इन्नल लज़ीन कफ़रू, ऐं जेके कुफ़र कनि था, सवाउन अलैहिम, तो बराबरि आहे हुननि जे लाइ उहा ॻाल्हि, अंज़रतहुम अम लम तुनज़िरहुम ला युमिनून, तव्हां हुननि खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो पियो वञे कि जेके माण्हू कुफ़र कनि था, जेके तव्हांजी ॻाल्हि मञण जे लाइ बिल्कुलु राज़ी कोन्हनि ऐं असल ॻाल्हि खे जेको आहे ढकनि था, उनखे बिल्कुलु उनजो इनकार था कनि, त इहे कुफ़र करण वारा माण्हू आहिनि। कुफ़र करण वारनि माण्हुनि जे लाइ अलाह साईं चए थो कि इहे जेके आहिनि हिननि साॻी ॻाल्हि आहे, सवाउन अलैहिम माना इहा ॻाल्हि साॻी आहे कि तव्हां हुननि खे ढिजारो अलाह साईं सां या न ढिजारो, ही ईमान कोन आणंदा, ही ईमान कोन आणंदा, ही रुगो बहस मुबाहिज़ा कंदा रहंदा ऐं ॻाल्हि खे मञण सां सफ़ा जेको आहे इनकार हूंदो हिननि जो। छाजे लाइ इनकार हूंदो त अलाह साईं उन जी वजह जेको आहे अगली आयत में असांखे ॿुधायो। ختم الله على قلوبهم وعلى سمعهم وعلى أبصارهم غشاوة ولهم عذاب عظيم। ख़तम अल्लाहु अला क़ुलूबिहिम, अलाह हुननि जे जेको आहे उन्हनि जे दिलनि ते ताला विझी छॾिया आहिनि। वला समिअहिम, उन्हनि जा कन बि जेको आहे न अलाह साईं उन में बि ताला विझी छॾिया आहिनि। वला अबसारिहिम, उन्हनि जी अखियुनि ते बि जेको आहे हिकिड़ी अंधेरो अची वियो आहे, उन्हनि खे सफ़ा साफ़ शइ नज़र ई कोन थी अचे। उन्हनि खे चओ बाबा ॾिसो ही ॾींहुं राति जा जेको आहे कमाल ॾिसो, ही वणनि जा कमाल ॾिसो, ही जानवरनि जा कमाल, कीअं ॾिसो खीरु निकिरे पियो उन मां, गऊं मां ऐं मेह मां खीरु पियो निकिरे, कहिड़ो प्योर असां अछे रंग जो खीरु था पियूं। इहे शयूं हिननि खे निशानियूं ॾेखारो त हिननि खे जेको आहे हिननि जी अखियुनि ते बि अहिड़ियूं ढपियूं पयूं आहिनि जो हिननि खे कुझु वला अबसारिहिम ग़िशावा, उन्हनि ते जेको आहे ग़शियत थियल आहे, उहो सफ़ा ऊंधाई थियल आहे, सफ़ा ढकियल आहिनि। वलहुम अज़ाबुन अज़ीम, अलाह चए थो अहिड़ा माण्हू जेके इन्हनि शयुनि खे न ॿुधी सघनि, न सम्झी सघनि, पंहिंजे रब खे सुञाणे न सघनि, पंहिंजे रब जो जेको आहे उनजी जेका कारीगरी आहे, उनजो जेको कमु आहे हिन खे दुनिया खे हलाइण में ऐं दुनिया खे ठाहिण में, इन खे न सुञाणे सघनि त इन्हनि मां कहिड़ी उमेद रखी वञे। त अलाह साईं चए थो हिननि जे लाइ त जेको आहे वॾो अज़ाब आहे, हिननि जे लाइ वॾो ॾुखियो वक़्तु अॻियां हिननि जो इंतज़ारु करे। हिते रोकूं था, इहे जेको पहिरियों असां ख़तमु कयो पंहिंजो रुकू, उन ते असां ब्रेक था वठूं ताकी नए रुकू खे असां नए सिर शुरू करे सघूं। त बिस्मिल्लाह रहमान रहीम, वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र।